मीरमा रिपोर्टर शाहिद महेश जे अयाज कॉलोनी में 6 ॾींहं अॻु गुम थियल बारड़ी जो पतो न पियो। पुलिस पारां बारड़ी जे दुरुस्त इतला ते इनाम रखण ऐं आईजी पारां नोटिस वठण बैदि बि गुम थियल बारड़ी जो पतो नाहे पइजी सघियो। मुंबई न अगवा थियल बारड़ी जी बाजियाबी लाइ निगरी जे वालिद जे सॾ ते सिविल सोसाइटी पारां शहरी इत्तेहाद जे नियाज़ अली बुरड़ो गुम थियल बारड़ी जे वालिद शमसुद्दीन सोलंकी, चाचो अख्तर सोलंकी, नामेड़ सूफी फनकार ख़ालिद भट्टी, पिटेलफ केन शागवान, गुलाम अली सियाल, अली गौहर बब्बर, मेहर बार जे वकीलनि दाद मोहम्मद मक्सी, वकील आबिद कलड़ो, वकील रशीद बुग्गियो, वकील रोशन घांगरो, सियासी समाजी अगवान पीटीआई तालुके सदर अयूब खोसो ऐं क़ौमी अवामी तहरीक जे वकील पुनल खोसो, शकील अतार, आज़ाद चन्ना, इमरान तेवणो, हाफिज़ मोहम्मद नवाज़ सोलंकी, हाफिज़ दिलदार चांडी और ॿियनि जी अॻवानी में अयाज कॉलोनी सेंथल महेसर खां घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहड़ ताईं 5 किलोमीटर पैदल मार्च करे पुरअमन रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त गुज़िरियल 6 ॾियारनि खां उजाला परवीन सोलंकी गुम आहे। संदसि को ॾस पतो नाहे पइजी सघियो। जदीद टेक्नोलॉजी हुजण बावजूदि बारड़ी जो पतो नाहे पियो। हुन चीफ जस्टिस सिंध समेत आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त मेहड़ जे अयाज कॉलोनी मां गुम थियल बारड़ी जी बाजियाबी लाइ फनी ऐं जांच टीमूं जोड़े खेसि फौरी बाजियाब करायो वञे।